इतने वहीं भी अहम ख़बर पहुंचाईंदा हलूं। हैदराबाद में सिंध हाई कोर्ट नवाबशाह में मासाद के क़त्ल करण के इल्ज़ाम हेठि गिरफ़्तार बिन जवाबदारनि के ज़मानत ते आज़ाद करे छॾियो आहे। तव्हांखे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे। गिरफ़्तारी वारंट जारी थियण खां पोइ पुलिस जवाबदारनि अब्दुल्ला मंगणहार ऐं ख़ान मोहम्मद मंगणहार के अदालत में पेश कयो आहे। हैदराबाद में अव्हांखे अपडेट करे रहिया आहियूं। सिंध हाई कोर्ट नवाबशाह में मासाद के क़त्ल करण के इल्ज़ाम हेठि गिरफ़्तार बिन जवाबदारनि के ज़मानत ते आज़ाद करे छॾियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। हैदराबाद में नसीर चना खां। नसीर, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद नवाबशाह में मासाद के क़त्ल करण के इल्ज़ाम हेठि ज़मानत ते आज़ाद बिन जवाबदारनि के गिरफ़्तारी बैदि आज़ाद कराए छॾियो आहे। बी सेक्शन थाणे नवाबशाह की पुलिस अदालत पारां गिरफ़्तारी वारंट जारी थियण बैदि जवाबदार अब्दुल्ला मंगणहार के गिरफ़्तार करे अदालत में पेश कियो। जंहिं ते वारंट जारी थियण बैदि जवाबदार ख़ान मोहम्मद मंगणहार भी अदालत में पेश कियो। जस्टिस ज़ुल्फ़ार अली सांगी सां मुस्तक़बिल सिंगल बेंच जवाबदारनि खां संदन वकील बाबति पुछा कई। जंहिं ते जवाबदारनि ॿुधायो त संदन वकील अदालत में पेश न थियो आहे। अदालत जे जवाबदारनि जी ज़मानत रद्द कंदे ॿिन्ही जवाबदारनि खे जेल मोकिलण जो हुकुम ॾिनो। पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार करे हथकड़ी हणी छॾियूं। 2 कलाकनि खां पोइ अदालत ॿिन्ही जवाबदारनि खे चेंबर में घुराए बयान वठी वकील करण जो हुकुम ॾियण बैदि आज़ाद करे छॾियो। जी महिरबानी अव्हांजी अपडेट करण लाइ।